जी नाज़रीन, कभी अहम ख़बर वाक़े जकाबाद खां ॾियूं। जकाबाद वेझो ॻोठ जान मोहम्मद कोरेजो में चोरनि जे फायरिंग में चौकीदार क़त्ल थी वियो आहे। चोरनि जी फायरिंग में दुकाननि जो चौकीदार मोहम्मद नवाज़ खोसो मारिजी वियो आहे, जंहिंजो मढ़ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया जकाबाद खां। पुलिस जो चवणु आहे त चौकीदार जे क़त्ल वारे मामले जी जांच कई पई वञे। जकाबाद खां धती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हज़ूर बख्श मुगेर जी लाइन ते मौजूद आहे। हज़ूर बख्श, आगाह कजो। जकाबाद मौलादाद थाने जे हद में चोरनि जे फायरिंग में चौकीदार क़त्ल थी वियो आहे। पुलिस मूजिबि ॻोठ जान मोहम्मद कोरेजो ऐं दुकान ते चौकीदारी कंदड़ मोहम्मद नवाज़ खोसे खे नामालूम मुबैना चोर पारां फायरिंग करे क़त्ल कयो वियो आहे। इतला बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजे तोइल में वठी छॾियो आहे ऐं सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि शुरूआती जांच मां मालूम थियो आहे त मक़तूल मोहम्मद नवाज़ खोसे जी कंहिं सां बि ज़ाती दुश्मनी नाहे ऐं कंहिं वाक़े जे जांच करे रहिया आहियूं ऐं कीअं क़त्ल थियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।